5, 4, 3, 2, 1. त इनाम अली शाह शायरीअ जी तारीख़ आहे। उनखे कंहिं बुखारीअ जे हाफ़िज़ में या भिटाईअ जे हाफ़िज़ में बंदि नथो करे सघे। मूं त इहो ॾिठो आहे त बुखारी त साईं खे तमामु घणो यादि आहे, पर भिटाई बि असांजे तर में जेको आहे सुमारा इनाम शाह खां वधीक कंहिं ॿिए खे यादि कोन्हे। सिंध छा हिंद पंजाब जा शाइर खोड़ सारा जेके माना साईं खे यादि आहिनि। ऐं साईं महफ़िलुनि जो कोॾियो, मोहबत जो दरिया, ऐं जेकी दोस्त असां सां साईं मुतारिफ़ कराया, न्याज़ मल्लाह खां वठी वेंदे जेको आहे माना नज़र लाखाई हुजे, दादूअ जो जेको आहे माना पंहिंजो मोहम्मद हसन लुंड हुजे, मंज़ूर सखीराणी हुजे, मेयर फ़कीर, ऐं साईं जेको आहे सो माना लाड़काणे जो अब्दुल गफ़ार चोलियाणी हुजे, इहे सभु जेके माना दोस्त जेके मुतारिफ़ कराइण में साईं जो अहम किरदारु रहियो। ऐं बज़्म उस्ताद बुखारीअ जे प्लेटफॉर्म तां जेके साईं जूं सरगर्मियूं आहिनि, जा जिन माण्हुनि खे लिकल माण्हुनि खे बि जेको आहे माना साईं मुतारिफ़ करायो, उहो बि क्रेडिट साईं ॾे वञे थो। साईं वॾो खाओड़ी पारखू ऐं मोहबती माण्हू रहियो आहे, जंहिं लाइ शायदि बुखारी हीअं चयो त हिकु वार निहारियो तो ॿी वार निहारी हा, मारे त खणी वञिजे मंझे जे जियारी हा, जो प्यार खणी आयो हर हाल अघामी वियो, उस्ताद अजीब आहीं कंहिंखे त धिकारी आहे। जेको हिते इनाम शाह वटि आयो माण्हू सो अघामी वियो ऐं मोहबत में जकिड़जी वियो। जीअं बुखारी अञा चयो त इश्क खे हल्को कयुमि, हुस्न खे गोरो कयुमि, ईअं करणु घुरिबो न हो, अलाए छो ईअं कयुमि। हुस्न जी आङुर वठी हिकु ॿार जीअं हलंदो रहियुसि, ज़िंदगीअ जो पेचरो औखो ईअं सौखो कयुमि। खोड़ सारियूं शयूं आहिनि, जीअं गंदगीअ में ज़िंदगी घारे वञणु सवली ना, घारजी बि वेंदी उजारे वञणु सवली ना, वाह वीर वारीअ ते निशान उतरी वञे शायदि हर ज़बान ते, मगर बात बिहारे वञणु सवली ना। ऐं असां जेको सिखियोसीं, हिननि जेके बि अदीब दोस्त आहिनि उन्हनि सभिनी वटां असां कुझु न कुझु सिखियो आहे। ऐं ही जेको चीज़ ॼामड़ो आहे पंहिंजो दोस्त, इन जेको अॼु ही कमु कयो आहे, ही रुगो इनाम शाह सां रिहाइण न आहे, पर मां सम्झां थो ही जेके बि दोस्त आहिनि सभिनी जी हिक ॿिए सां जेका आहे माना रिहाइण आहे। ॾाढो कंजस्टेड जेको आहे माना वक़्तु थी वियो आहे, ऐं हिक ॿिए सां मिलण जी फुर्सत बि जेका आहे सा नथी थिए। न्याज़ परे कोन्हे, पर मां ओसितोड़ी में नथो अची सघां, या न्याज़ मुंहिंजे ॻोठ खां रोज़ गुज़रंदो आहे, कॾहिं ब्रेक नथो हणी सघे गाॾीअ खे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं जेके माना एतिरियूं कजनि, पर सैयद इनाम शाह ॻोल्हे ॻोल्हे जेको आहे माना माण्हुनि सां जेको आहे माना मिलंदो आहे ऐं उन्हनि खे मुतारिफ़ कराईंदो आहे। ऐं संदसि जा जेके वॾा आहिनि, महिरबानियूं आहिनि, ऐं मां सिर्फ़ु हुनजी डिघी जेका आहे माना हयातीअ जे लाइ दुआ न घुरंदुसि। जेका बि हुनजी हयाती बचत में आहे उनजे लाइ दुआ घुरायां त उहा ॾाढी सिहतमंद गुज़रे ऐं तकलीफ़ुनि ऐं आंजुनि खां जेको आहे माना आजो रहे, ऐं असां अहिड़ो कमु कयूं जंहिंमां हुनखे जेको आहे माना ख़ुशी मिले ऐं सुकून मिले, राहत मिले। जीअं न्याज़ चयो त असां सभु जेको आहे माना एतिरा मुफ़लिस कोन्हूं जिन जो मक़सदु आहे त जेको आहे सैयद इनाम शाह जेको किताब या हुनजी तख़लीक़ जेका आहे सा माना छपराए न सघो। ऐं अफ़सोस बि थिए थो हेॾी सारी ॼमार जेको आहे माना हिन माण्हू गुज़ारी आहे, ऐं हुनजा साईं जेको आहे पंहिंजे मकाले में ज़िक्र बि करे वियो त काफ़ी किताबनि जो साईं वटि जेको आहे माना मवाद मौजूदु आहे, ऐं इहो
न छपराइण में बि जेको आहे माना असांजी जेका सिंधी अदबी संगत जेका आहे सा माना अगड़ा हुजे, गंबट हुजे या सोबोदेरो हुजे। सोबोदेरो गंबट असां हिकु आहियूं। नंढड़ी हिकिड़ी लकीर थोरो जेको आहे माना अलॻि करे थी, बाक़ी असां हिकु आहियूं। असां छो न जेको आहे माना उन्हनि जो सरमायो सेहड़े सघियाऊं ऐं उन्हनि खे ऐं पंहिंजी साईं जी ज़िंदगीअ में कोशिशि कजे त जल्द खां जल्द जेको आहे माना उनखे सेड़जे। जीअं बुखारी चयो त काफ़िले खे तेज़ कयो दोस्तो, ॼाण पहुतौ देर न लायो दोस्तो। सो इहो जेकॾहिं कमु जो चीज़ जेकॾहिं ऐलान कयो आहे त इहो रुॻो ऐलान न हुजणु घुरिजे, इनखे जेको आहे माना तकमील बि जेका आहे सा माना पहुचणु घुरिजे। मां इलाही सारा दोस्त वेठा आहिनि, जीअं साईं GM सैद पैगाम लतीफ़ जेको आहे माना छपराए ऐं सॼी सिंध खे जेको आहे सो रोशनास करायो। ऐं इनाम अली शाह रुॻो भिटाई न, अयाज़ बुखारी या ॿियनि शाइरनि खे बि माण्हुनि ताईं आम माण्हुनि ताईं जेको आहे माना खणी पहुचायो। हीअ वॾी ॻाल्हि कोन्हे त जेके अहले इल्म माण्हू गॾिजूं ऐं हिक ॿिए खे ॿुधूं, पढ़ूं था पिया सभु, हिक ॿिए खे सम्झूं पिया था। हीउ पैगाम आम माण्हुनि ताईं वञणु घुरिजे। बुखारीअ जी शाइरी हुजे, भिटाईअ जी शाइरी हुजे, न्याज़ जी शाइरी हुजे, शाह शेख जी शाइरी हुजे या साईं गौस जी शाइरी हुजे, या किताबनि में बंदि न हुजे। किताब छपराए कबट में रखी छॾियूं। असुल आहे न पैगाम जो जेको आहे माण्हुनि ताईं, जंहिं समाज मां गुज़रूं था पिया, हिकिड़ो उथल पुथल वारो जेको समाज आहे, हिकिड़ो जेको आहे माना इनाम शाह जेका शाइरी जेका ॿुधाईंदो आहे, उहा हिकिड़ी माण्हुनि खे बाग़ी बग़ावत ॾांहुं जेको आहे माना छिके थी ऐं बाग़ी किरदारनि जी ज़रूरत आहे। ऐं उन्हनि बाग़ी किरदारनि खे साम्हूं अची जेको आहे माना पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। साईं पंहिंजे हिसे जो जेको आहे माना किरदारु निभाए बि चुको आहे ऐं निभाए बि थो पियो। जीअं मोहबती इंतिहाई मोहबती माण्हू आहे। जीअं बुखारीअ चयो त कुल्फत कठी करण खां मोहबत रती चङी आहे, कुल्फत कठी करण खां मोहबत रती चङी आहे, कूड़े किसे खणण खां हिकु सिट सची चङी आहे।